नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमिना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे प्यारा दोस्तों भाइयों, हर महीने वांगुर हिन महीने में पर अज गोसिया मस्जिद सिंध कॉलोनी के अंदर माहवार एकी शरीफ जो प्रोग्राम मल्हायो पियो वञे। तव्हां जेके आया आहियो ख़ुसूसन मुंहिंजा करमी भाइर ऐं जेके बि क़ुर्ब जा कदम भरे आया आहियो, आउं तव्हांजे कदम कदम जो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां मदीने वारे साईं जो नातो ॿुधियो, पीराने पीर महबूबे सुभानी गौसे सवदानी सैयदना मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी जो मनकबतूं ॿुधियो ऐं तव्हांखे साईं अल्लामा ज़ैनुल आबिदीन करमी कुछ झलक सैयदना सिद्दीक़ अकबर ऐं असांजे प्यारे मुल्क प्यारे वतन पाकिस्तान जी झलक ॿुधाए झुमाए छॾियो आहे। जन जी दिल ठही आहे उहे काथे कयो सुभाणे अल्लाह।